अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। टनो मोहम्मद ख़ान में मंशा जे विकिणे ऐं वापे ख़िलाफ़ टनो मोहम्मद ख़ान वासियुनि पारां मादली शहर में रैली कढी बदीन रोड ते धरणो आणी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन अब्दुल रज़ाक दस्ती, मोहम्मद इब्राहिम सठियो, रसूल बख्श लिगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में शहर जे अलाह वारे चौक खां रैली कढी, जेका टनो मोहम्मद ख़ान पुलिस ऐं मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे बस स्टॉप चौक वटि पहुती, जिते मुख्य हैदराबाद रोड ते धरणो हयो वियो। जंहिं बैदि मुज़ाहिरीन नारेबाज़ी कंदा सिंध प्रेस क्लब आॾो पहुता। सिंध प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मुज़ाहिरीन चयो त टनो मोहम्मद ख़ान मंशात जो गढ़ बणिजी चुको आहे। हिननि SSP ऐं टनो मोहम्मद ख़ान पुलिस ते मंशात फ़रोशनि सां बिटो हणण जो इल्ज़ाम हणंदे चयो त टनो मोहम्मद ख़ान पुलिस मंशात फ़रोशनि खां वॾी रक़म वठी संदन कारोबार में मदद करे रही आहे। मुज़ाहिरीन चयो त हिननि केतिरा ई दफ़ा पुलिस जे आला इख्तियारनि खे मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ शिकायतूं कयूं आहिनि, पर पुलिस ऐं मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे। मुज़ाहिरीन पारां टनो मोहम्मद ख़ान मां मंशात फ़रोशी ख़तमु करण ऐं संदन ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई वई। मटियारी कल्याण न्यूज़ पारां सिंध जे सक़ाफ़ती ॾियारे मल्हाइण जे हवाले सां मटियारी गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां रंगारंग सक़ाफ़ती तक़रीब कोठाई वई, जंहिंमें स्कूली शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ टेबलोज़ क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। हिननि चयो त कल्याण न्यूज़ TV जे ऐलान जी आजा कयूं था। सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां पूरी सिंध जी मटियारी ज़िलो बि सक़ाफ़ती रंगनि सां रंगजी वियो। ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में सक़ाफ़ती तक़रीबूं जारी आहिनि। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल पारां सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां रंगारंग सक़ाफ़ती पुरवकार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें स्कूली शागिर्दनि पारां सिंधी वेस पहिरे, मथे ते टोपी पाए, कुलनि में अजरक ओढाए, स्कूल में मुख़्तलिफ़ टेबलोज़ क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी तक़रीब खे चार चंड लॻाए छॾिया। मटियारी गर्ल्स हाई स्कूल जी शागिर्दनि चयो त कल्याण न्यूज़ TV जे ऐलान जी आजा कयूं था ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं जनाब CEO कल्याण न्यूज़ TV डॉक्टर शाहनवाज़ दल जा, जंहिं ही ऐलान करे पंहिंजी सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। असां 5 डिसंबर ते सक़ाफ़ती ईद भरपूर नमूने मल्हाईंदासीं। नाज़रीन, राणीपुर लॻ तालुके कोटडीजी जे ॻोठ मोहम्मद याकूब जामणो में उस्ताद जे मुक़ररु न हुजण करे 2 वरियनि खां प्राइमरी स्कूल बंदि पियल, जंहिं करे 200 शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियणु लॻो। ॻोठाणनि जो उस्ताद मुक़ररु करे स्कूल में तालीमी निज़ाम बहाल करे ॾियण जो मुतालबो। ॻोठाणनि पारां जिनसार अली, अब्दुल रज़ाक, दीदार अली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़नि चयो त गुज़िरियल 2 वरियनि खां स्कूल में उस्ताद न हुजण करे बंदि पियल आहे। असां डिस्ट्रिक्ट खैरपुर एजुकेशन ऑफिसर ऐं तालुका ऑफिसर कोटडीजी खे नोटिस वठण जी अपील कयूं था त असांखे जल्द उस्ताद मुक़ररु करे ॾिनो वञे त जीअं मुस्तक़बिल जे महिमारनि जो मुस्तक़बिल बचाए सघूं। इन खां अलावा असां तालीम जी भलाई लाइ कमु कंदड़ इदारनि खे ॻोठ मोहम्मद याकूब जामणो में 2 सालनि खां उस्ताद जे मुक़ररी न हुजण करे बंदि पियल स्कूल खोलाइण में असांजी मदद करण जी दरख़्वास्त कयूं था। हिननि वधीक चयो त अगरि असांजे ॻोठ में तालीमी फुक़दान खे ख़तमु करण में असां सां सरकारी ऑफिसरनि मदद न कई त ॿी सूरत में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर जे ऑफिस अॻियां धरणो हणंदासीं, जेको मुतालबनि जी मनता ताईं जारी रहंदो। सिंध प्रेस क्लब मातली पारां पाक मुस्लिम स्कूल मातली जे हेडमास्टर शाहिद राजपूत जे AEO ज़िले बदीन थियण ते आजियानो ॾिनो वियो। तक़रीब जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई। उन बैदि सिंध प्रेस क्लब सथ पारां महिमान ख़ासि शाहिद राजपूत ऐं मुअज़्ज़िज़ीन खे सिंध जी सक़ाफ़त अजरकुनि जा तोहफ़ा ऐं गुलनि जा हार पाराया विया। इन मौक़े ते शाहिद राजपूत जी कावशुनि ते रोशनी विझंदे समाजी अॻवान रईस रसूल बख्श नौतकाणी, इख़लाक़ चांग, ताहिर शेख, मोहम्मद उमर कुंभार ऐं ॿियनि चयो त शाहिद राजपूत जूं तालीम जे हवाले सां कावशूं कंहिंखां बि लिकल न आहिनि। शाहिद राजपूत हिकु बहितरीनु उस्ताद सां गॾु इंसान दोस्त पिणु आहे। ग़रीब ऐं मिस्कीन तबिके जे शागिर्दनि खे पंहिंजे हणा कापियूं ऐं किताब ख़रीद करे ॾींदा रहिया आहिनि। संदसि ज़िले ऑफिसर जी मुक़ररी ते असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। असां उमेद था करियूं त शाहिद राजपूत तालीम जे हवाले सां पंहिंजी जदोजहद जारी रखंदो। नाज़रीन, शाहपुर जानिया जे अहल बैत पब्लिक स्कूल पारां सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां तालीम पिरायो सिंध संवारियो जे उनवान सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम खे ख़िताब कंदे स्कूल एडमिन इमामुद्दीन लांघा चयो त इल्मु इंसान जी टीं अखि आहे। इल्मु हासिल करण सां असांखे तरक़ी मिले थी। इल्मु असांखे ऊंदाही खां रोशनी तरफ़ वठी वञे थो। अॼु जे दौर में साइंस वॾी अहमियत रखे थी। उस्तादनि सैफुल्ला बुगियो, नजम अब्बास लांघा, मंज़र हुसैन लांघा, अमानुल्लाह बुगियो चयो त तालीम ॿार जी इनफ़रादियत, शख़्सियत जी तामीर, ॿार जी ज़हनी सलाहियतुनि ऐं क़ुवतुनि खे तरक़ी वठाइण जो ज़रियो आहे। जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि सैयद अलमदार जहानिया, मुदस्सिर रज़ा, आफ़ताब, दुआ ऐं ॿियनि टेबलो पेश करे दाद वसूल कयो। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं फेसबुक ऐं YouTube चैनल डेली कल्याण।